अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियां गवर्नमेंट तालका इस्पताल लखी जे कुझु मुलाज़िमनि जे अढंगे रवैये सबबि उतां जे MS डॉक्टर आफ्ताब मेमन इस्पताल मां ट्रांसफ़र कराइण जे तयारियुनि में हुयो त उतां जे पैरामेडिक अॻुवाणनि वज़ीर अली महर, अनवर महर, नसरुल्ला पंवर ऐं ॿियनि साणस वटि लंघी वञी मुज़ाकरात करे परचाइण बैदि ट्रांसफ़र करण जो फ़ैसिलो वापसि करण ते मजबूर करे छॾियो त साॻे वक़्तु पैरामेडिक अॻुवाणनि अॻूणे ज़िलई नाज़िम आरिफ़ ख़ान महर साहब जे साणस जे हाउस ते पहुची मुलाक़ात कई ऐं इस्पताल जे मसइलनि बाबति तबादले ख़्याल कयो। नाज़रीन, लखी इस्पताल जे मसइलनि तोड़े ज़िले जी मौजूदा सियासी समाजी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मसइलनि ते सचाई न्यूज़ पारां अॻूणे ज़िलई चेयरमैन आरिफ़ ख़ान महर जो साणस जे हाउस ते पहुची ख़ुसूसी इंटरव्यू कयो वियो, जॾहिं त पेटे अलिफ़ अॻुवाण ग़ुलाम रसूल महर तोड़े इस्पताल जे MS डॉक्टर आफ्ताब मेमन सां पिणु ॻाल्हि ॿोल कई वई। उन सिलसिले में सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आरिफ़ ख़ान महर चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़ैर महिरबानी तव्हां अहिड़े मैटर्स खे जेको आहे खणो था, इहो खणण बि खपे ऐं न्यूज़ जेके बि असांजा रिपोर्टर दोस्तनि मां उनखे चवंदो बि आहियां त तव्हां इन्हनि शयुनि जी कारकर्दगी जेका आहे सुठी आहे ख़राबु आहे तव्हां हाईलाइट कयो। हे जेको मैटर थियो आहे मूंखे लॻे में न हुई ख़बर त कल्ह मूं वटि आया हिन जा सॼो स्टाफ मिलणु, हुन में ॿिनि माण्हुनि जी हुननि शिकायत कई हुई। हिकिड़ो हितां जो रेज़िडेंट आहे, हिकिड़ो आहे शिकारपुर जो। पोइ हालांकि डॉक्टर आफ्ताब मेमन एज़ अ डॉक्टर बि सुठो आहे ऐं जेको MS जे हिसाब सां हिते पोस्टेड आहे त छो त एरिया जो आहे, माण्हुनि जी बि ख़बर अथसि, बीमार आहिनि बड़नि उथी वेठी सभु शयुनि जी ख़बर अथसि त नई जेका आहे हुनजी प्रोमोशन थी ऐं हुन ते पोस्टिंग थी आहे त हुन जेको आहे कमु सुठो खयों आहे ऐं हॉस्पिटल खे बि ठाहियो अथई पंहिंजे तरफ़ां जेको थी थो सघे तोखे मूंखे चई करे मदद वग़ैरह वठणु एॾी घणी न, मतिलबु जेको थी सघे त मतिलबु हिकिड़ो आम माण्हू कोई बि अचे त उनखे यानी कि जेके हॉस्पिटल जो जेको मक़सदु आहे उन में उनखे सहूलियतूं सभु मिलणु खपनि, त उहो उन ॾाढो सुठो कमु कयो आहे। तॾहिं उन माण्हूअ को तारीफ़ बि करनि था। ऐं हाणे इहे जेके माण्हू आहिनि इहे सिर्फ़ु इन जो ई हूंदो आहे त कमु न थिए ऐं बसि जेके बि शयूं अचनि असांखे फ़ाइदो मिले, रिलैक्स थियूं ऐं पैसा खाऊं, अहिड़ियूं शयूं इहे कंदा आहिनि। जेको हितां जो माण्हू हुनखे त मां घुराए सम्झायो आहे त भई इशू न कर त पोइ ॻाल्हि ख़राबु थींदी ऐं पर ॾिसजे हुनखे, ऐं हुनजे लाइ मां हुनखे चयो त तव्हां हुनखे रिलीव करे छॾियो। ऐं मां इहो बि डॉक्टर साहिब खे चवंदुमि त तव्हां हिन जी जेका बि शिकायत आहिनि तव्हांजी रिपोर्ट कढो, पर हाणे मथियुनि जो कमु आहे त उहो हिननि जेकॾहिं हिकिड़ो आम हिकिड़े माण्हुनि खे फ़ाइदो ॾिए थो, हॉस्पिटल खे मेंटेन करे हलाए थो त उनखे सपोर्ट ॾियणु खपनि। डॉक्टर जो बि हिकिड़ो कमु आहे, जेको कमु आहे त हू पंहिंजो सही माना में करे थो त उन हिसाब सां जेको आहे त उनखे उहो बि सपोर्ट ॾियणु खपनि। हाणे इन ते उनखे सम्झायो आहे, ॾिसूं वधीक का अहिड़ी ॻाल्हि थी कोन्हे हुन पोइ। साईं, जेको असांजे ज़िले शिकारपुर में लखी हॉस्पिटल हिकिड़ी मॉडल हॉस्पिटल आहे, जेतिरे क़दुरु असां ॾिठो आहे या शहरी बि ॾिसनि था पिया त लखी हॉस्पिटल हिकिड़ो बहितरु बेस्ट परफॉर्मेंस ॾिए थी पई। जेतिरियूं सहूलियतूं हिते आहिनि एतिरियूं कंहिं बि गवर्नमेंट हॉस्पिटल में हिते नथियूं नज़र। इन जो क्रेडिट तव्हां कंहिंखे ॾींदव? ख़ैर इहो जेको आहे त जॾहिं मां डिस्ट्रिक्ट नाज़िम थियो हुयुमि उन अॻु में त एतिरो यानी कि असांखे घणी शयुनि जी ख़बर न हुई। उन में असां आयासीं त ट्रेनिंग्स ऐं विज़िट्स कयूंसीं, ख़बर पियूं पए असांखे पवनि पियूं। ऐं उन खां अॻु में बि जेको आहे त MS जेके हिते डॉक्टर्स हूंदा जीअं कि अपग्रेड स्लोली कंदा विया ऐं मेंटेन कंदा विया। छा आहे त हाणे हिनखे वॾो डिस्टेंस जेको आहे उहो रोड जो बि कवर थिए थो ऐं रोड जे हिसाब सां माण्हुनि खे सहूलियत आहे, रश बि एतिरी कोन्हे, ईज़ी अप्रोचेबल आहे, त उन हिसाब सां जेको आहे माण्हुनि खे बि फ़ाइदेमंद आहे। त उन जे करे मुख़्तलिफ़ टाइमनि में हिनखे अपग्रेड कयो वियो आहे, मुख़्तलिफ़ हिन में सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। हालांकि डिस्ट्रिक्ट नाज़िम वारे टाइम में असांजी बि कोशिशि हुई त हिनखे जेको आहे जेतिरो थी सघे अपग्रेड कयूं त जेको घणो बर्डन जेको उन महिल त मुंहिंजी इहा घणी कोशिशि हूंदी त जेके बि तालका हॉस्पिटल्स आहिनि उन सभिनी खे अपग्रेड करे, छो त उहो पोइ डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर ते रश न पवंदी, छो त उहा हॉस्पिटल अंदरि आहे शहर में त उन जी बि प्रॉब्लम थिए थी। ऐं मेडिसिन्स त इलाही अचनि थियूं, हाणे ख़बर न आहे उहे कीअं यूटिलाइज़ थियनि थियूं, छो त उहो असांखे रिकॉर्ड आहे कोन, उहो हुनजी ज़िम्मेवारी आहे, हुनजो कमु आहे।
ऐं ज़ाहिरी ॻाल्हि जेकॾहिं को माण्हू महिनती कहिड़ो बि ईंदो कहिड़ी बि हॉस्पिटल में त उहो उनजो क्रेडिट वठणु चाहींदो त हिकिड़ी शइ जेका असांजी गवर्नमेंट खां मिले थी जंहिंमें को ख़फ़ो न आहे को पैसो भरिणो कोन्हे त उहो आम माण्हूअ खे पब्लिक खे मिलणु खपे। त इन हिसाब ते हॉस्पिटल त हीअ इलाही फ़ाइदेमंद आहे इन खे जेतिरो थी सघे ऐं स्टाफ माण्हू सुठा डॉक्टर्स हिन में हुजणु खपनि ऐं अहिड़े तरीक़े सां जेके बि आहिनि त उन में ख़ासि तौर ते हिनखे इन जे करे बि हिनखे लखी टाउन जो जेको मौजूदा चेयरमैन आहे उहो जेतोणीकि नओं आहे ऐं पुठियों जेको हुयो चेयरमैन अकबर मर जे ॿुधण में अचे थो जेको असांखे पब्लिक ॿुधाए थी या असां घुमूं था त कुझु न कुझु उनजी परफॉर्मेंस कुझु बहितर हुई जेका मौजूदा चेयरमैन आहे उनजी परफॉर्मेंस का ख़ासि नज़र नथी अचे। परफॉर्मेंस कहिड़ी फील्ड में उनजी बहितर हुई हिन जी कहिड़ी फील्ड में बहितर न आहे। मां त हिकु दफ़ो वियुमि हिते लखी टाउन शहर में उज़रनि ते त उन महिल त सफ़ाई ॾाढी उन्हनि कई हुई ऐं मां हुते माण्हुनि खां पुछो चई न बाक़ी सफ़ाई सुठी कई आहे बाक़ी हाणे उहो त हो ॿुधाए त छा परफॉर्मेंस मौजूदा चेयरमैन त पंहिंजी ऑफिस जी बि सफ़ाई नथो करे एतिरी गंदगी पई आहे कि असां वीडियो मोकिलियूं था तव्हां ॾिसो हुनजी ऑफिस जो आसपास में एतिरी गंदगी आहे उते ई उहो सफ़ाई नथो करे त शहर में छा कंदो। न शहर में मां हाणे रिसेंटली ॻाल्हि नथो कयां मां सम्झां थो हिनखे 2 महीना थींदा त मां उते वियो हुयुमि 5-6 ॼणनि ते उज़रण लाइ वियासीं शाम जो टाइम हुयो छो त शहर में माण्हू घणो करे शाम जो ई मिलनि था त उन महिल जिते बि असां गुज़रियासीं त उन टाइम जी त मां ॻाल्हि कयां मां डेली जी ॻाल्हि नथो कयां त उन महिल जेको आहे त सफ़ाई ऐं इहो कमु सुठो थियलु हो। बाक़ी न मूंखे ख़बर न आहे फंड्स जी उनखे ख़बर आहे कीअं हलाइनि था कंहिंखां पुछनि था न सिर्फ़ु सफ़ाई जे हवाले सां बि ॻाल्हि नथी करे ऑफिस खे टाइम ॾियणु माण्हुनि सां पब्लिक डील करणु मिलणु उन्हनि जा मसइला ॿुधणु ऐं हल करणु उन हवाले सां त उनजो कोई रोल नज़र नथो अचे। ख़ैर इन में छा आहे त जंहिं महिल इहे टाउन कमेटियूं वग़ैरह ठहियूं त उन महिल वॾे चयो त बाबा हिनखे मां पाण जेको आहे ॾिसंदुमि ऐं तव्हां इंटरफेयर न कयो उन महिल खां वठी असां हिन जे कंहिं बि मामले में न आहियूं न पुछण लाइ बसि वधि में को माण्हू अचनि था पघार नथियूं मिलनि तमामु स्टाफ जेको आहे एक्सेस आहे उहो ते पोइ हाणे कहिड़े तरीक़े सां उहो अकबर छा पियो करे छा हलाए पियो ऐं हीअ छा थो करे छा हलाए पियो इहो इन्हनि खे ख़बर ॿियो अलाए ख़बर असांखे न हिन में इंटरफेरेंस आहे न का ॻाल्हि आहे वॾे असांखे झले छॾियो त उन खां पोइ असां हुन में हथु ई न विधो आहे असांखे हथु छा असांखे विझणो असांखे हलाइणी कोन हुई मतिलबु हिकिड़ो पंहिंजो टाउन आहे माण्हू अचनि था त उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां डिस्ट्रिक्ट नाज़िम थी रहियो आहियां तालको बि मां ॾिठो आहे कीअं हले थो सभु शयूं हलाइणो त मूंखे कोन्हे हलाइणो उन्हनि खे इहो जेके वेठा आहिनि उते त उन्हनि खे एटलीस्ट माण्हू ॾिसी सघे थो त बाबा जो माण्हू जेके आहिनि उहे वोटर त अल्टीमेटली सभु असांजा ई था बीहनि न कमकार लाइ माण्हू हिते था अचनि त उन्हनि खे उहो ॿुधाइजे त उनजे करे पोइ वधि में वधि हिते माण्हू कोई ईंदो आहे पघार नथी मिले चवंदा आहिनि पोइ कंहिंखे ॾींदा आहिनि कंहिंखे न ॾींदा आहिनि पंहिंजी मर्ज़ी था हलाइनि। तव्हां जेके हिन वक़्तु जेके सियासत आहे लोकल सतह जी तालके जी बि कई आहे डिस्ट्रिक्ट जी बि कई आहे हाणे ईंदड़ वक़्त में तव्हां छा तयारी करे रहिया आहियो ईंदड़ MP MLA जी सीट ते वेंदव या साॻियो ई BD सिस्टम में वरी ज़िले जी सियासत कंदव। ॾिसूं हाली नथा कुझु चई सघूं ऐं इरादो त मुंहिंजो आहे MP ते वञण जो बाक़ी ॾिसूं त हालात कीअं था बीहनि। हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो SP जेको डॉक्टर रिज़वान आहे उहो ट्रांसफ़र थी वियो आहे कल्ह जेतोणीकि उनखे काफ़ी अर्सो हुकूमत हितां सूबा बदर करण जी कोशिशि कई पर पोइ हू वापसि आयो। तव्हां उनजे हिन जे टाइम जेको हिन गुज़ारियो डिस्ट्रिक्ट शिकारपुर में उनजी परफॉर्मेंस या बदिली थियण जे हवाले तां थोरो बदिली हाणे इहो हिनजो पाण में इहा ख़बर नथी पए त को इंटरनल को इशू आहे ॿिन्ही जो उहो ख़ुदा बहितर थो ॼाणे या ॿिन्ही खे ख़बर हूंदी बाक़ी बस ज़ाहिर त जेको आहे एॾो ख़ातिर ख़ा को लॉ एंड ऑर्डर ते कंट्रोल कोन थियो आहे ॾोह तव्हां पाण ॾिसो मेन रोड ते बि थिया आहिनि ऐं काफ़ी ॿियूं बि शयूं थियनि थियूं पियूं पर SP आहे SP छाजे लाइ जो वेठो पुछे माण्हुनि खां त मां हीअ शइ तव्हां हीअ था कयो त उहा शइ त कोई जेकॾहिं माण्हू सही आहे त उनखे पकड़े उनखे कानून कार्रवाई त सॼो कानून त SHO खे डिसमिस करे कॉन्स्टेबल खे अंदरि करे SHO खे बि त बंदि करे थो सघे न दीदी एतिरी हद ताईं हुनखे पावर आहे त तूं पंहिंजो एक्शन वठि डंडो खणो लॉ एंड ऑर्डर मेंटेन कर। सिंध जी जेका मौजूदा कंडीशन आहे हिन वक़्तु जेके सियासी पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी काफ़ी अरसे खां वठी दौरे इक़्तिदार में रही आहे ऐं सिंध खे ख़ातिर ख़्वाह कोई तब्दीली असांखे नज़र नथी अचे छा ईंदड़ वक़्त में बि अञा को पीपल्स पार्टी रहंदी या को अल्टरनेट असांखे कोई बहितर सिंध खे मिलंदो। अल्टरनेट त ॿियो को त को आहे कोन
जेको तव्हां जेको आहे तो तव्हांजे साम्हूं आहे। बाक़ी उमेदु इहा ई आहे त पीपल्स पार्टीअ खे नई क़यादत आहे, थोरो टाइम आहे, जेकॾहिं सिंधियुनि जे लाइ बहितर इहे सम्झी था सघनि, छो त हिन में मेजॉरिटी सिंधियुनि जी आहे ऐं उन्हनि खे ईअं खपे त सिंध खे डेवलप करणु ऐं सभु सिंधी ज़ाहिरी ॻाल्हियुनि खां ॿाहिरि त कोई बि सिंध कोन वेंदी। बाक़ी जेकॾहिं ईअं हलंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे को न को अल्टरनेट वरी कुदरत वारो पैदा कंदो। 50 साल सियासत खां पोइ आख़िरकार अचानक मदईअ में तव्हांखे मायर हाउस जोड़ाइण जो ख़्यालु कीअं आयो ऐं छा वजह हुई? मूंखे हिन जी काई बि ख़बर कोन्हे, पर इहो हुयो त जॾहिं बि वेंदा हुआसीं मदई जी या ॿियनि पासनि ॾे त काफ़ी माण्हू जेको तुंहिंजा लोकल आहिनि उहे चवंदा त भई तव्हां हिते बैठक का ठाहियो। पर माण्हुनि सां एतिरो क्लोज़नेस हुई, वास्तो हुयो त भई कंहिंजी बि उतां ते वेंदासीं, उहा बि हिकिड़ी क़िस्म जी पंहिंजी खणी, ठीकु आहे पंहिंजी रत पघर में न हुई ठहियल, पर उन पंहिंजी हुई। पोइ हाणे हे ठहे थी त माशाल्लाह, मां त अञा कोन ॾिठी आहे, कल्ह त 3 ॾींहं तव्हांजी रिपोर्ट थी हुई, उन में ख़बर पई त किथे पुगी आहे, हिकु दफ़ो अॻु में रिपोर्टिंग थी उन में ॾिठी त किथे पुगी आहे, ठहे थी, सुठी ॻाल्हि आहे, वेह हुते माण्हुनि जा मसइला हल थियनि। उते केरु वेहंदो साईं, केरु टाइम ॾींदो? टाइम वॾो बि वेहंदो, शहरयार ख़ान बि वेहंदो, थी सघे थो आहे त उनजे हथ में न, MP MN उहे आहिनि, तक बि जेको आहे वॾे जो आहे ऐं कमकारियूं ॾियणु वठणु उनजे हथ में आहे, त वेहंदा त उहे बि ऐं ॿियनि लाछड़नि गेड़नि खे विहारियूं त उहे किन कंदा। बाक़ी हाणे पाण वेही ॾिठूं त वधीक बहितर थींदो कमु। तव्हां केतिरो टाइम ॾींदव महीने में उते? मां हिते आहियां न, मां हिते ॾियां थो टाइम, मां वॾे छा वञी मां जो वञी कंहिंजी ज़िम्मेवारी खणा, सुभाणे पर अलाए गवर्नमेंट जी छा पॉलिसी आहे पूरी थिए न थिए, मां रूम पाण खे ॾिठो कराए वेही रहां। बाक़ी वॾो चवंदो त वेहंदासीं, बाक़ी एॾो को मुंहिंजे वेहण जी का ज़रूरत आहे कोन उते। मौजूदा जेको डिस्ट्रिक्ट चेयरमैन आहे आगा मसी ख़ान दुरानी, उनखे पंहिंजो टाइम पीरियड पूरो थियण वारो आहे, उनजी प्रोग्रेस काई ख़ातिर ख़्वाह असांखे त नज़र कोन थी अचे ऐं पब्लिक बि वॾी किराए थी करे, इवन मेंबर बि मुंतख़ब वॾो जेको आहे किराए कंदा। तव्हां छा त डिस्ट्रिक्ट में रहिया आहियो ऐं तव्हां उनखे कहिड़ी नज़र सां ॾिसो था? ॾिसो, हिन में सिस्टम जेको आहे एतिरो उन्हनि तब्दील करे छॾियो आहे जो हिकु त उन्हनि खे ख़बर नथी पए त असां वटि छा आहे छा न कयूं। ॿियो फंड्स हूंदा त डेवलपमेंट थींदी, माण्हू घुरंदा डेवलपमेंट, कमकार थियनि। हाणे उहे जेकॾहिं मिसाल तौर ते नथा थियनि, छो नथा थियनि, फंड्स छो नथा, छो था एतिरा घटि मिलनि, छा ॻाल्हि आहे, उहो तव्हां चेयरमैन साहिब बि ॿुधाए सघंदो न। सर, मुंहिंजी सोच मुताबिक़, सम्झ मुताबिक़ जंहिं ॾींहं खां वठी डॉक्टर आफ्ताब मेमन साहिब जन आया आहिनि, मुंहिंजी नज़र में तमामु हिकिड़ो बेस्ट तरीक़े सां हू कमकार करे रहिया आहिनि। छो त हिकु त 2 बेनिफिट्स आहिनि हुन में। हिकु लोकल माण्हू आहे ऐं लखी सां तालुक़ु रखे थो ऐं हुनखे पाण बहितर अॻु में एतिरो ऊनो आहे त जेतिरो लखी शहर जे या लखी जे पसगिरदा जे अवाम जी जेको आहे बहितर नमूने ख़िदमत करे सघां। ऐं असीं बि ॾिसूं था पिया त हुन जी तमामु जेको वर्क आहे ऐं बजटियूं पंहिंजी जॻह ते जॾहिं मिलनि या न मिलनि, पर हू पंहिंजे ज़ाती सोर्सिस जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जेके लोकल बासर शख़्सियतूं आहिनि उन्हनि खां बि तावन वठी करे हॉस्पिटल जो निज़ाम जेको आहे सुठे नमूने सां हलाए रहियो आहे। असांजी बि कोशिशि आहे त अहिड़े माण्हूअ सां सहकार कजे ऐं मदद कजे ताकी जेको असांजे इलाइक़े खे हिकिड़ो बेनिफिट मिली रहियो आहे त उहो कम से कम बरक़रार रहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त इहा ॻाल्हि त स्टाफ मुंहिंजा सभु बचा आहिनि ऐं मुंहिंजे हथ में रहनि था ऐं मां न चाहींदुमि त कोई बि हिते को अणवणंदड़ वाक़ियो थिए या अहिड़ी का ॻाल्हि थिए जंहिंमें मां उनखे का तकलीफ़ ॾियां। बाक़ी हाणे इहे ॻाल्हियूं आहिनि त जिते बि कमु थींदो आहे त उते कुझु न कुझु मुखालफ़तूं ऐं रुकावटूं थींदियूं आहिनि जेके मां फील कयूं, जिते मां न चाहियुमि त को हरू भरू को क्लेश थिए, को मसइलो थिए, तंहिंजे करे मां हितां चाहियां पियो त बदिली करायां। पर जीअं त हितां जा जेके लोकल मुंहिंजा वॾा आहिनि ऐं हिन अस्पताल जा घणघुरा आहिनि ऐं ख़ैरख़्वाह आहिनि महर साहिब जन, उन्हनि दोस्तनि खे घुरायो त बाबा अहिड़ी का हरकत न कयो जंहिंसां अस्पताल खे नुक़सानु पए। पोइ मूंखे अश्वरनो ॾिनो त बाबा अहिड़ी काई ॻाल्हि न थींदी, तव्हां पंहिंजी ड्यूटी कयो ऐं कोशिशि न कयो बदिली कराइण जी। तंहिंजे करे मां वापसि आयो आहियां ऐं इनशाला दुआ कयो हिकिड़ो सुठे सुठे अमल ॾे वञूं था त इनशाला अञा बहितर थिए। मूंखे अञा बि ॻाल्हि, मां जंहिं मौक़िफ़ ते आयो आहियां, मूंखे जेको मौक़िफ़ मां खणी आयो आहियां हॉस्पिटल में, त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी, जान, माल, मां हर शइ हिन अस्पताल लाइ
क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां ऐं मां उहा कोशिशि 4 महीननि में वरिती आहे। मां 3 अक्टूबर ते आयो आहियां ऐं मूंखे 4 महीना तक़रीबन पूरा थिया आहिनि। तव्हां ॾिसंदो त इंशाअल्लाह ताला कुझु न कुझु बहितरी 100% त कोई बि नथो थी सघे। कोशिशूं जारी आहिनि, कुझु ग़लतियूं हूंदियूं असांजी बि, कुझु कोताहियूं रहिजी वियूं हूंदियूं, कुझु लेट थिया हूंदासीं, पर इंशाअल्लाह ताला असां इन कम खे पूरे करण लाइ बहितरीन जे बहितरीन तरफ़ वेंदासीं इंशाअल्लाह ताला। साईं आख़िर जेका कहिड़ी रुकावट हुई या कहिड़ी वजह बणी जो अवां ट्रांसफ़र करण ते बि मजबूर थियो ऐं पैरामेडिक जेको अमलो आहे उन्हनि बि तव्हांजे हक़ में एहतजाज कयो, त उहो कुझु उन्हनि खे वाइको कंदो अहिड़े क़िस्म जा एलिमेंट्स, छा कहिड़े क़िस्म जी तव्हांखे तकलीफ़ ॾिनी? अदा रुकावट कोई नथो करे सघे, कंहिंखे ताक़त कोन्हे। बाक़ी ॾिसो हिकिड़ो ॾुख हुयो, मिसाल जी ॻाल्हि त मां हिकिड़ो कमु बि कयां, वरी ॿाहिरि बि जेको आहे हरूभरू जूं ॻाल्हियूं बि थियनि, उहे कुझु ॻाल्हियूं ॿुधियूंसीं जंहिं ते मां नाराज़ थियुमि, ईअं सम्झो मां नाराज़गी में हले वियुमि। बाक़ी ऐं मां बदिली बि इन लाइ करायां पियो, अहिड़ो कोई सच कोई अहिड़ो मसइलो न हुयो। अच्छा साईं, ॿुधण में आयो आहे त पैरामेडिक अमलो जेको आहे अॻुवान आहिनि उहे अॻूणे ज़िलई नाज़िम आरिफ़ ख़ान महर ॾे विया हुआ इन ई हॉस्पिटल जे हवाले सां ई, त उन बि छा तव्हांखे रिप्लाई ॾिनी? छा उन सुठी मोट ॾिनी आहे। उन्हनि चयो त बाबा असां ॻाल्हायो आहे ऐं अहिड़ी का ॻाल्हि, कुझु जेके ब्लैकमेलर या सरपसंद अनासर आहिनि उन्हनि खे उन्हनि घुरायो हुयो त बाबा इहे ॻाल्हियूं न कयो, ऐं उन्हनि तंबीह कई हिकिड़ी मिली जुली, जंहिंसां इंशाअल्लाह ताला आईंदा माहौल बहितर रहंदो। अच्छा, ॿियो साईं असांखे ज़रूरु तव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त असांजे डिस्ट्रिक्ट पूरी शिकारपुर में जेतिरियूं बि गवर्नमेंट हॉस्पिटल्स आहिनि, इवन RBUT जेका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे उन समेत सभ खां वधीक परफॉर्मेंस जेका लखी हॉस्पिटल जी आहे। परे परे खां माण्हू जेके आहिनि उहे मेडिसिन हिते वठणु अचनि था, जेकी माना उते मेडिसिन उन्हनि खे मिलनि नथियूं। हालांकि लखी जो जेको अमलो आहे या लखी जो आवाम आहे उहे चाहिनि था पिया त असांजो वधीक हक़ आहे। जीअं मसलन मदेजी वारा आहिनि त मदेजी हॉस्पिटल मां दवाऊं वठनि, खानपुर वारा उतां वठनि, पर उतां न वठण जे करे हिते अचनि था, उन्हनि खे बि रिलीफ मिले थो। त आख़िर हिन हॉस्पिटल खे एतिरी सारी सहूलियत या क्रेडिट जेको मिले थो पियो, त इहो इन जो केरु माना क्रेडिट ॾे थो पियो एॾी सारी? सर गवर्नमेंट हॉस्पिटल आहे ऐं तालुका हॉस्पिटल आहे, इंडिपेंडेंट आहे, हिनखे पंहिंजी बजट आहे। जेकॾहिं माण्हू सेफली हिनखे इस्तेमालु कंदो त अलाह साईं कंदो अञा बहितर सहूलियतूं मिलंदियूं आवाम खे। ऐं ॾिसो, पेशेंट न कंहिंजो माइटु हूंदो आहे, न डॉक्टर कंहिंजो माइटु आहे, उन लाइ हिकिड़ो पंहिंजो हिक ॿिए जो रिश्तो हूंदो आहे डॉक्टर ऐं मरीज़ जो। काथों बि पेशेंट ईंदो असांखे हुनखे ट्रीट करिणो आहे ऐं ओड़े नमूने ट्रीट करिणो आहे जीअं असांजो पंहिंजो घर जो भाती आहे। जेकॾहिं इहो जज़्बो डॉक्टर को रखंदो त इंशाअल्लाह अञा बहितर थींदो। ऐं इन में काई बि ॻाल्हि कोन्हे, जेकॾहिं कोई बि माण्हू काथों अचे थो असां एक्सेप्ट कंदासीं ऐं असां ख़िदमत कंदासीं हुनजी। काथां बि माण्हू मां वटि ईंदा आहिनि त इंशाअल्लाह उनखे जेको आहे सो इन में जेको आहे सो सभिनी दोस्तनि जी पाण में हिकिड़ी गॾियल हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे, जंहिंमें मुंहिंजा पैरामेडिक्स बि आहिनि। तव्हां ॾिसंदो राति जो, जेकॾहिं कल्ह बि मां हिते आयुमि त हिकिड़ो ॿारड़ो हुयो 17-16 सालनि जो, जंहिंजी सॼी बांह जेका आहे सा कटिजी वई हुई। मां वटि फिगर्स पियूं आहिनि उनजी बि। तव्हांजो नसुल्ला छोकिरो आहे पंहिंजो पंवर, उहो ख़िदमत कई हुनजी। मां उनजे मथां बीठुमि, मां हितां लंघां पियो, हितां ॿाहिरों हॉस्पिटल जे अंदरि घिरी आयुमि त एम्बुलेंस बीठी आहे तयारु, ऐं जेको आहे ड्राइवर बीठो आहे, सभु अलर्ट बीठा आहिनि त छा मसइलो आहे। एज़ अ MS मां अंदरि घिरी आयुमि, मां हुन माण्हू ॿार खे अटेंड कयो, नसुल्ला हुनजी ख़िदमत करे पियो, हुनजा पिक्स बि आहिनि मां वटि। बहरहाल असांजी स्टाफ में तमामु बहितरीनु दोस्त आहिनि पैरामेडिक्स जा, ऐं मुंहिंजे लाइ सभु हिकु जहिड़ा आहिनि, मुंहिंजे लाइ सभु हिकु जहिड़ा आहिनि। मुंहिंजे लाइ कोई बि माण्हू मुंहिंजे लाइ धारियो न आहे, ऐं मुंहिंजा बच्चा आहिनि, मां उनखे उन नज़र सां ॾिसां थो। इंशाअल्लाह जेके थोरी घणी कनि पिया उहे सिखी विया हूंदा इहा ॻाल्हि ऐं सम्झी विया हूंदा त डॉक्टर आफ़ताब छा थो चाहे। मां सभिनी खे गॾु हलाइणु चाहियां थो। हिन में डॉक्टर्स बि दोस्त मुंहिंजा आहिनि जेके ॾाढी महिनत कनि था। तव्हां ॾिसो साईं, 24 कलाक हॉस्पिटल आहे, 24 कलाक हॉस्पिटल आहे, असां वटि काई बि मोकल न आहे। उन हॉस्पिटल में असां वटि दोस्त जूनियर सीनियर सभु मूंसां इकठा आहिनि, ऐं सभु इहा चवनि पिया, सभिनी मूंखे कालियूं कयो त वापसि अचो। माण्हुनि जे इसरार ते, दोस्तनि जे इसरार ते, मां पंहिंजे वॾनि जे चवण ते, तव्हां जहिड़नि दोस्तनि जे चवण ते मां वापसि आयो आहियां। इंशाअल्लाह उन खां वधीक जज़्बो रखी आया आहियूं ऐं उमेदु आहे त असांखे सुठी मोट। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि जे लाइ असांजी ट्विटर सर्विस खे फॉलो कयो।
फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल सचाई न्यूज़।